अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंध यूट्यूब चैनल। मां आया दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे यूज़ ऑफ शुड एंड शुड हैव। हाणे मां तव्हांखे इन टॉपिक में पहिरीं ॿुधायां शुड जे बारे में। शुड जेका आहे उहो पाण कंहिंखे सलाह ॾियण लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे हिन में जेका तव्हांजे साम्हूं लिखियलु आहे त शुड जेका आहे उनजो मतिलबु आहे वीक एडवाइस। सही, वीक एडवाइस लाइ इस्तेमालु थींदो आहे। हाणे मां तव्हांखे सम्झायां त वीक एडवाइस जो मतिलबु छा आहे। वीक एडवाइस जो मतिलबु आहे त जॾहिं पाण कंहिंखे सलाह ॾींदा आहियूं त उहो उन ते डिपेंड करे थो या उन माण्हू जी मर्ज़ी आहे त उहो करे या न करे। हाणे इन शइ खे मां फॉर्मूले मां सम्झायां। इन जो फॉर्मूलो थींदो सब्जेक्ट प्लस शुड प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। हाणे इन में नेगेटिव ठाहियूं त छा थींदो? सब्जेक्ट प्लस शुड प्लस नॉट प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। इंटरोगेटिव ठाहींदासीं त छा थींदो? शुड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। हाणे मां तव्हांखे इहो ई फॉर्मूलो मिसालनि सां सम्झायां थो। हिते लिखियलु आहे तव्हांखे हुते वञणु घुर्जे। यू शुड गो देयर। मूंखे होमवर्क करणु घुर्जे। आई शुड डू होमवर्क। हिन खे क्रिकेट खेॾणु घुर्जे। ही शुड प्ले क्रिकेट। हिन खे क्रिकेट न खेॾणु घुर्जे। ही शुड नॉट प्ले क्रिकेट। इहो छा हुयो? नेगेटिव सेंटेंस ठही वियो। हाणे हिन जो इंटरोगेटिव सेंटेंस ॿुधायां त हिन में थींदो छा हिन खे क्रिकेट खेॾणु घुर्जे? शुड ही प्ले क्रिकेट? क्वेश्चन मार्क। हाणे मां हिन जो नेगेटिव प्लस इंटरोगेटिव सेंटेंस ठाहियां त उहो थींदो छा हिन खे क्रिकेट न खेॾणु घुर्जे? शुड ही नॉट प्ले क्रिकेट? क्वेश्चन मार्क। हाणे मां तव्हांखे ॿुधायां अॼु जो सेकेंड टॉपिक जेका आहे शुड हैव। शुड हैव जेका आहे उहो शुड जी पास्ट फॉर्म आहे। हाणे हिन जो फॉर्मूलो छा आहे उहो मां तव्हांखे ॿुधायां त सब्जेक्ट प्लस शुड हैव प्लस वर्ब जी थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। हाणे इन फॉर्मूले खे मां मिसालनि सां सम्झायां थो। हिते तव्हांजे साम्हूं लिखियलु आहे हिकिड़ी मिसाल। त हिन में लिखियलु आहे तव्हांखे हुते वञणु घुर्जे हा। यू शुड हैव गॉन देयर। यू इन में छा आहे? सब्जेक्ट। शुड हैव जेका उहो लॻे पियो उहो वर्ब जी थर्ड फॉर्म। गॉन थी वई गो जी। ऐं देयर मतिलबु हुते वञणु घुर्जे हा। हुन खां पोइ हिते लिखियलु आहे हिन खे क्रिकेट खेॾणु घुर्जे हा। He should have played cricket. शुड सां गॾु पाण हमेशा वर्ब जी फर्स्ट फॉर्म जो इस्तेमालु कंदा आहियूं ऐं शुड हैव सां गॾु पाण थर्ड फॉर्म जो इस्तेमालु कंदा आहियूं। वरी मां तव्हांखे कुझु मिसालूं ॾियां त हिते लिखियलु आहे त तव्हांखे क्रिकेट खेॾणु घुर्जे हा। यू शुड हैव प्लेड क्रिकेट। हिन जो नेगेटिव छा थींदो? छा तव्हांखे क्रिकेट न खेॾणु घुर्जे हा? यू शुड हैव नॉट प्लेड क्रिकेट। पोइ अगरि हिन जो इंटरोगेटिव ॿुधायां त थींदो छा तव्हांखे क्रिकेट खेॾणु घुर्जे हा? शुड यू हैव प्लेड क्रिकेट? क्वेश्चन मार्क। पोइ हिते लिखियलु आहे इंटरोगेटिव प्लस नेगेटिव। छा तव्हांखे क्रिकेट न खेॾणु घुर्जे हा? शुड यू हैव नॉट प्लेड क्रिकेट? क्वेश्चन मार्क। आई होप तव्हांखे अॼु जो लेक्चर क्लियर हूंदो। तव्हांखे जेका बि कंफ्यूजन हुजे, कुझु क्वेश्चन्स हुजे त तव्हां उहो कमेंट में ज़रूरु पुछिजो। पोइ अॼु जो टॉपिक थियो ख़तमु हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।